साईं तनकीद न कर, तनकीद छो थो करे? तोखे ख़बर आहे त तनकीद करणु सुठो अमल आहे। तनकीद जा आहिनि ॿ क़िस्म। हिकिड़ी तोखे त इहा ख़बर कान्हे त हिकु तनकीद हूंदी आहे, उहा तनकीद बराए तनकीद मिड़ई अॻिले खे ज़लील करणु, ऐं हिकिड़ी वरी तनकीद हूंदी आहे इस्लाह लाइ। ऐं आलिम सॻोरो जेको मुहम्मदी मिंबर ते वेहे थो, दस्तार पंहिंजे मथे ते सजाए शरीयत जी ॻाल्हि थो करे, उहो तनकीद बराए तनकीद कोन थो करे, तोखे सेखारण लाइ, तुंहिंजी इस्लाह लाइ थो करे। तुंहिंजो सॼणो आहे उनजे चवण ते हली करे पंहिंजे पाण खे बचाइणो अथई त बचाए वठि। शरीयत खां पुछो न तनकीद हिलाल आहे, केरु थो चए तनकीद मन आहे? के माण्हू सादड़ा चवंदा त तनकीद था कनि मौलवी सॻोरा, न भाउ तनकीद हिलाल आहे। इस्लाह जी नीयत सां हूंदी तनकीद आहे, इहो आलिम सॻोरे जो कमु आहे, इहो उनजो मनसब आहे। डॉक्टर सुई थो हणे, छो थो हणे? बाबा डॉक्टर रुगो सुयूं हणंदा न, डॉक्टर इलाज लाइ, उहा बि सूर थी करे, उहा बि तकलीफ़ थी करे, ऑपरेशन आहे, टुको थो ॾिए, वॾो थो ॾिए, छो? चई बाबा इहो इलाज आहे। मुंहिंजा भाव, इहे दुनिया जा डॉक्टर हिकिड़े पासे, दुनिया जा इंजीनियर हिकिड़े पासे, दुनिया जा ख़ैर ख़्वाह आम माण्हू हिकिड़े पासे, पर मुस्तफ़ा करीम जे दीन जो वारिस अहले सुन्नत जो आलिम दीन, उन जहिड़ो को तुंहिंजे लाइ भलो थी कोन थो सघे, उहो तुंहिंजो ख़ैर ख़्वाह आहे। सादो वक़्तु आहे न साईं, आलिमनि खां सिखनि कोन था, वॾनि खां सिखनि कोन था, शरीयत छा थी चवे सिखनि कोन था। इन्हनि जा उस्ताद यूट्यूब, उन्हनि जी उस्ताद फेसबुक, उन्हनि जी तनकीद न कयो। कंहिं चयो तनकीद मनो आहे? तनकीद मनो कोन्हे। तनकीद जेका इस्लाह लाइ आहे, उहा शरीयत पाक जो हुकुम आहे। आइंदा कंहिंखां मां न ॿुधां इहो जुमिलो, जेको असांजो चवणु मञणारो। कॾहिं ईअं न चवे साईं फलाणो आलिम तनकीद थो करे, न तनकीद नथो करे, उनखे तनकीद जो लफ़्ज़ ई न चओ, चओ इहो आलिम असांजी इस्लाह थो करे। कर त अलाह ताला असांजी औलाद जो ख़ैर फरमाए।